नाज़िन ठोल में एसपी जैकब आबाद शुमाइल रियाज़ मलिक पारां आवाम जे मसइलनि जे हल लाइ खुलियल कचहरी कराई वई, जंहिंमें शहरियत मरियंग में शिरकत करे पुलिस ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। उन हवाले सां ॾिसूं था मुख़्तियार अहमद रूल जी ही रिपोर्ट। आबाद जे एसपी शुमाइल रियाज़ मलिक ठुल जे ए सेक्शन थाणे ते खुलियल कचहरी रखी वई, जंहिंमें माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधण लाइ अॼु जेका शिकायतूं खणी करे ईंदड़ जेके माण्हुनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया ऐं उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त जेको आहे त ठुल जो अमन अमान जी सूरत हाल जेका त ख़राबु थियल आहे, वारदातूं जेको आहे त रोज़ जो मामूल बणियल आहे। जेका बाद जो एसपी उन्हनि शिकायतुनि खे ॿुधी करे एसएचओ उनखे जेको आहे त 15 ॾींहंनि जे अंदरि जेका चोरी थियल वापसि न कराई वई त उन्हनि खे शोकास नोटिस ॾिनो वेंदो। डीएसपी ऐं एसएचओ जे मुख़्तलिफ़ थाणनि जा जेके एसएचओ उन्हनि खे जेको हिदायतूं कयूं 15 ॾींहंनि जे जेको चाबी चोर जेको मोटरसाइकिल काए विया आहिनि, जेका मेहूं काए आहिनि, उन्हनि खे जेको वापसि कराए ॾियो वञे। फज़ीला सर्की जो वाल साहब ऐं ॿिनि जेको आहे त एसपी जेका बाद मिरांटी सां ॻाल्हाई उन्हनि चयो त मंडे और तमाम शिकायत का हल मैं आपसे वादा करता हूं कि उसका हम हल निकालेंगे विद इन 10 days, दैट इज 17 मार्च। 17 मार्च को आज जितने लोगों को मैं सुन सका हूँ, आई एश्योर यू कि उनके मसाइल बाय 17 मोस्ट ऑफ द इश्यूज वुड बी रिजॉल्व। अगर किसी का कोर्ट का कोई मसला है तो उसकी मैं गारंटी नहीं कर सकता। जितने पुलिस के एंड पे मैटर्स हैं दे विल बी रिजॉल्व बाय 17 मार्च। पीसफुल जैकब आबाद, पीसफुल ठुल और क्राइम हम इतनी फाइटिंग करें कि आसपास के जितने भी हमारे अजला हैं जैकब आबाद उसमें नंबर 1 आए। जब भी प्रेजेंटेशन हो आईजी साहब के पास, एडिशनल आईजी के पास, डीआईजी के पास, तो मैं एसएसपी जैकब आबाद फ़ख्र से कहेगा कि सर हमारा सबसे ज़्यादा क्राइम कंट्रोल है। हमने प्रॉपर्टी सबसे ज़्यादा प्रॉपर्टी रिकवर की है, हमने मंशियात सबसे ज़्यादा रिकवर की हैं। तो एसपी ॾाढो बेहतरीन माण्हू आयो आहे, सचो माण्हू आहे। इहो तुंहिंजो मसइले खे हल कंदो। पोइ मुंहिंजी ॾिसां 2 चकर फ़ोन ते बि ॻाल्हि ॿोल थी, हिन चयो त मां ऑफिसरनि खे घुरायो अथमि, मां जांच में लॻो पियो आहियां। जेके हिन जी ॻाल्हियूं आहिनि असांखे वॾी उमेदु आहे डीआईजी साहब मां एसपी मां त नतीजो ज़रूरु निकिरंदो, पर नतीजो तॾहिं निकिरंदो जॾहिं उते दुबारो पहिरों खयो वेंदो। जंहिं खई आहे उन माण्हू खे गिरफ़्तार कयो वञे, उनखां मेरिट जे हिसाब सां जीअं पुलिस जांच करे थी उन सां ईअं जांच कई वञे। असांजी ज़मीन मिल्कियत उहो संभालींदो, उन वटि पंहिंजी बराबरि का कोन हुई। हाणे उहो 2006 में असांजी माख नाग जो इल्ज़ाम ॾेई हलियो वियो। उन खां पोइ हाणे गुज़ारे वियो आहे 19 में, उन जा ॿाहिरि हाणे उहे असांखे चवनि था त असांजे ज़मीन में हिसो आहे न, उन्हनि जो को खातो न कुझु। ऐं उन जे करे 3 ॾींहं माना हिरात करे मुंहिंजे ॿाहिरि जेके आहिनि लबारो करनि पिया ज़मीन ते, उते अची हमलो कयूं। अची हयो अथनि खून, बीमारी पंहिंजी हुया त मौत सखर खणी विया त होॾां मरी वियो। ज़मीन जो झेड़ो अवली मूंखे वठी ॾिनी, भाउ आहे गुलाम रसूल पहोड़, हबीबी पहोड़। ज़मीन बि मूंखे वठी ॾिनी, 2 साल मां कमाई आहे, खाधी आहे, कुटे मां जा ॾंद पटिया, भॻऊं ॾाढ़ी पटियूं, ज़मीन खां त टिकाए छॾियऊं। हाणे ॿिया टुकड़ा आहिनि जेके उहे बि माल ते बि कब्ज़ो अचनि, तोखां खसींदासीं, ठका कढायूं, कुराड़ो गुज़ारे विया एफआर मथां। अड़े बाबा असां हक़ छे सूबेदारनि ॾे भॼूं था, डीएसपी ॾे भॼूं था, आलमनि ॾे भॼूं था, असां हक़ छे ना हक़ न छे, जे असां गुनाहगार छूं। ॾाढा मुतमिन हूं। इंशाल्लाह असांजे एसपी जी चयो त मां 2 हफ़्तनि में तव्हांजो इंशाल्लाह रिज़ल्ट कढी ॾींदुमि। जेको 1200 नाला नामालूम ॾिना या एफआर में नामी ॾिना विया आहिनि, एटीसी में अञा केस हले थो, इंशाल्लाह उहा बि रिज़ल्ट अची वेंदी। उन में बि एसपी साहब चयो त मां इंक्वायरी करायां थो, इंशाल्लाह उन में बि तव्हांजी रिज़ल्ट मिली वेंदी। ॾाढो किताब जो असांखे धमकिया ॾींदे पिया, हिकु माण्हू त मारिया आहिनि, अञा को ॿिया ई मरे अथनि। जेको मारनि त पिछे भली मारनि, मौत त ज़रूरु हिकु ॾींहुं अवसे, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। मौत कोन केतिरो ई लुकसे इंसान जा केतिरो ॾिजे। असांजा हाल वाली इहा ई ॻाल्हि ॿोले असांजी जवाबदारी गिरफ़्तार नहीं थिए। 2 जवाबदार आहिनि, उन जे लाइ मोहम्मद अली भाॼी रोक कराईंदा, कूड़िया इनकारियां कॾहिं शिकारपुर कराईंदा, कॾहिं त मंज़ूर दा भाउ अला वसाया सॼे तमामु